अक्टूबर में जो इन्फ्लेशन है वो अपनी कम तरीन सतह पे है। 2018 में मियां मोहम्मद नवाज शरीफ के दौर में वो 3.5% थी। अल्हम्दुलिल्लाह इस महीने में ये 4.9% पहुंची है। ये अल्लाह ताला का बड़ा एहसान है। इट इज़ बियॉन्ड इमेजिनेशन। तो अगर सेंटिमेंट पॉजिटिव हो तो मामलात बड़ी तेज़ी से आगे बढ़ते हैं। तो सेंटिमेंट अल्हम्दुलिल्लाह पॉजिटिव है। आपका इन्फ्लेशन मज़ीद कम हुई है और अब मैं समझता हूँ कि हमें अब ग्रोथ की तरफ बढ़ना है। किस तरह हम अपने जो माशी इस्तेहकाम के साथ अपनी जीडीपी में उसमें तरक्की लेके आए, मुल्क की इकॉनमी, एक्सपोर्ट्स, रेमिटेंसेस, प्रोडक्शन, लोकल इंडस्ट्री, एम्प्लॉयमेंट, स्पेशल इकनॉमिक जोन, ये सारे वो बड़े इम्पोर्टेंट ये अहदाफ हैं जिसके ऊपर हमें बड़ी अर्गरेजी से और अब मेहनत से काम करना चाहिए। धरड़े वारन इस्लामाबाद में भञ ड्रा कई ऐं बाहियूं ॾिनियूं। एहतजाज सबबि मुल्की मैशियत खे वॾो नुक़सान पहुतो। शिरपसंदनि जे हमलनि में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार शहीद थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब संदसि चवण आहे त खेनि मुआशी इस्तेहकाम जी तरफ़ वधिणो आहे। ईंदड़ कुझु ॾींहनि जे अंदरि मुआशी बहितरी जा असर वधीक हाकारी हूंदा। मुआशी सूरत हाल जी बहितरी खां पोइ स्टॉक मार्केट नवां रिकॉर्ड क़ाइमु करे रहियो आहे। वॾे अरसे खां पोइ महांगाई घटिजी 4.9% ते अची वई आहे। महांगाई घटिजण सां आम माण्हू ते बार घटिजी वेंदो। पीटीआई बानी जी वधीक 7 केसनि में गिरफ़्तारी ज़ाहिर। पीटीआई बानी खे 28 सेप्टेम्बर, 5 अक्टूबर ऐं 24 नवंबर जे 7 केसनि में गिरफ़्तार कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज अमजद अली शाह पारां अडियाला जेल में केसनि जी ॿुधणी। अदालत पीटीआई बानी खे समूरनि केसनि में जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत डी चौक एहतजाज केस में बानी पीटीआई ऐं संदसि ज़ाल बुशरा बीबी समेत तहरीक इंसाफ़ अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर, ऑपोज़िशन लीडर उमर अयूब शामिल। पीटीआई जे एहतजाज सबबि सॼो मुल्क परेशानी वारी सूरत हाल में रहियो। असां अटक में मुज़ाहिरीन खे रोकण जी कोशिश कई। पीटीआई जे शिरपसंदनि मज़ामत कई। पीटीआई जे एहतजाज में शामिल 1150 माण्हू जी सुञाणप कई वई। मुज़ाहिरीन सां वेड़ दौरान केतिरनि शिरपसंदनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुज़ाहिरीन खां गिरफ़्तारी खां पोइ 4 मरहलनि में जांच कई वई। डीपीओ अटक डॉक्टर ग्यास गुल जी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि राब्ता कमेटी जो इजलास मुल्क जी सियासी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते गौर। सेंट्रल ऐं ॾखण पंजाब, बलोचिस्तान ऐं सिंध समेत वफ़ाक़ में तरक़ियाती चैलेंजिस ते ॻाल्हियूं। इजलास में मुल्क में दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मौजूदा सूरत हाल ते सियासी पार्टियुनि सां राब्ता तेज़ करण जी हिदायत। हुन चवण आहे त राब्तो करे तइ कयो वञे त कहिड़नि मामलनि ते सियासी इत्तफ़ाक़ी राय क़ाइमु कयो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात। वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ ख़दशनि खां आगाही। पार्टी चेयरमैन खे ग्रैंड फिरगे ज़रिए अमन जे क़याम जे हवाले सां बि ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सां सेनेटर फैसल वावडा जी बि मुलाक़ात। नफ़रत जी सियासत सबबि मुल्क में पैदा थियल बहरान बाबति ख़्यालनि जी ॾेवट। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जी बि पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात दौरान मुल्क जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। असां थरकोल जे ज़रिए सस्ती बिजली पैदा करे रहिया आहियूं। थरकोल ब्लॉक 2 मां 1320 मेगावाट बिजली पैदा थी रही आहे। सप्लाई शुरू थियण खां पोइ 1.3 बिलियन डॉलर जी बचत कई आहे। थरकोल ब्लॉक 2 मां 15 अरब रुपया रॉयल्टी मिले थी। थरकोल रिथा ते 80% मुलाज़िमनि जो तालुक़ सिंध सूबे सां आहे। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जो थरकोल एंड एनर्जी बोर्ड जे इजलास जी ख़िताब ॼामशोरो थल ऐं साहिवाल कोल पावर प्लांट्स खे थरकोल ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। थरकोल खां पोर्ट कासिम ताईं रेलवे लाइन विछाइण जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध दरिया मां 6 नवां कैनाल अॾण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हुकूमत वफ़ाक़ खे 2 ख़त लिखिया आहिनि। कैनालनि वारो मामिलो एक्निक में वेंदो त सिंध हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ रखंदी। सीसीआई जे इजलास में बि कैनालनि वारो मामिलो उथारियो वेंदो। आपाशी खाते जे वज़ीर ॼाम ख़ान शोरो जो ॼामशोरे में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त असां सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं। जॾहिं पाणी जी ज़रूरत हूंदी आहे त असांखे पंहिंजे हिसे जो पाणी नाहे मिलंदो। जॾहिं मथे ॿोड़ ईंदी आहे त सिंधु दरिया में पाणी जो छोड़ करे सिंध खे ॿोड़ण सां गॾु पाणी असांजे हिसे में शामिल कयो वेंदो आहे।
सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच बिजली विच कन्नड़ कंपनी सां हुकूमती मुआहिदनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस अमीन दीन खान रिमार्क्स न आहिनि त हाणे मामला ट्रैक ते अची रहिया आहिनि। मुआहिदनि जे मामलनि ते कुझु अॻभराई बि थी आहे। जस्टिस जमाल मंदूखेल पुछाणो कयो आहे त असां हुकूमती मुआहिदनि में छा मुदाख़लत करे सघूं था। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हीउ अवामी मफ़ादनि में केस आहे, असां मुदाख़लत करे सघूं था, मुस्तक़बिल लाइ हिदायतूं बि ॾेई सघूं था। अदालत केस जी ॿुधणी अणॼाणायल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में इंटरनेट बदस्तूर मुतासिर व्हाट्सएप ऐं ॿियूं एप्स हलाइण में ॾुखियायूं। शहरनि मौजूदु केतिरनि इलाइक़नि में ऑडियोज़, वीडियोज़ ऐं तस्वीरुनि जी पहुच में हद खां वधीक वक़्तु लॻी रहियो आहे। कराची जे अक्सर इलाइक़नि में वाईफाई सर्विस बि कमु करणु छॾे ॾिनो। वज़ीर आज़म ॿिनि ॾींहंनि जे सरकारी दौरे ते सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद सां अटकल 6 हफ़्तनि में टीं मुलाक़ात हूंदी। मुलाक़ात में ख़िते जी तब्दील थींदड़ सूरतहाल, ट्रम्प जे इक़्तिदार में अचण समेत ॿियनि अहम मामलनि ते गौर कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रियाद में थींदड़ वाटर समिट में भी शिरकत कंदो। कोहिड़ी में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी नौजवान जे वारिसनि जो क़ौमी शाहरा ते टोल प्लाज़ा वेझो लाश रखी धरड़ो। गुज़िरियल राति पटड़ी थाणे जी पुलिस मुबैना मुक़ाबले में अली रज़ा ज़ंगेजो खे ॾोहारी ॼाणाए मारियो हो। मारिजी नौजवान अली रज़ा ज़ंगेजो जे वारिसनि जो क़ौमी शाहरा ते लाश रखी धरड़ो। मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं, पुलिस जी लठबाज़ी, फायरिंग ऐं गुड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। चकरियुनि दौरान 5 एहलकार ऐं 10 खां वधीक मुज़ाहिरीन ज़ख़्मी। एहतजाज जो सिलसिलो जारी, ट्रैफिक मुअत्तल। पुलिस मूजिबि मारिजी वियल अली रज़ा ज़ंगेजो फोरू हो। जवाबदार वटां 14,50,000 रुपया रोक ऐं पिस्टल बि बरामद कयो आहे। टणो ॼाम भरिसां शादी जी तक़रीब दौरान फायरिंग में मारिजी वियल नाचनी जो केस घोट समेत 5 ॼणनि मथां दाख़िल। वुड नसीर खान पुसियो में शादी जी तक़रीब दौरान फायरिंग में नाचनी मेहंदी राजपूत ऐं घोट जो भाउ जलाल पुसियो ज़ख़्मी थी पिया। नाचनी सिविल अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। मारिजी वियल नाचनी जे वालिद जी फरियाद ते घोट जमाल पुसियो संदसि ज़ख़्मी भाउ जलाल ज़फ़र नाहियूं समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। मुरीद शाख में ट्रैक्टर ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 स्कूली शागिर्द फोत, 1 नींगरी ज़ख़्मी। फोतुनि में किफ़ायतुल्ला ऐं घवर शामिल। फोतुनि जे घरनि में कोहराम मची वियो। ज़ख़्मी नींगरी ज़रबीना बुगची खे रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर ख़ास में ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। पब्लिक स्कूल रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। हादसे में अफज़ल ख़ासकेली ऐं चिराग ख़ासकेली फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फौतुनि जा लाश पोस्टमार्टम बाद घर पहुचण ते कोहराम। सुभाणे खां कराची शहर जी मौसम तब्दील थियण जी अकसी। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां कराची में वक़्फ़े सां तेज़ हवाऊं घुलंदियूं ऐं राति जे वक़्तु गर्मीपद घटिजी सघे थो। शहर में राति जो गर्मीपद 16 खां 18 डिग्री सेंटीग्रेड ऐं ॾींहं जो गर्मीपद 29 खां 31 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। अॼु कंबर, शहदादकोट, जैकबाबाद ऐं लाड़काणे में हल्की बरसात जी अकसी। ऐं आवाज़ टीवी जे सॾ ते असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि सिंध जो सक़ाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंधू माथिरीअ जी अज़ीम ऐं क़दीम सक़ाफ़त खे शानदार भेटा पेश। कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। शहरनि, ॻोठनि, वसंदियुनि ऐं वहणनि में सक़ाफ़त सां मुहबत जो भरपूर इज़हार। सिंध में अमन, सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरियूं वयूं।